अदा अदा खुदा जो वास्तो अथई हे ॾिस मूं ते टिको न ला मां चवां थी छॾ मूंखे अदा मां न हलंदसि तूं वञी था ॻोठ मां लॾाइण वारो जॾहिं ॼाओ न त लॾींदासीं बूढ़े बड़ जी पाड़ में फ़र्क़ु आहे शहरयार खान। मां आयुसि तव्हांखे ॿुधाइण त मुंशीअ खे सम्झायो मुंहिंजे वारे जो पाणी ॿियनि खे थो ॾे। कंहिंखे ॾिनो अथमि तुंहिंजो पाणी? मेहार खे खून थी पिया आहिनि। ग़लति आहे इहो बिल्कुलु ग़लति आहे। इन खां त ख़ुदकुशी भली आहे। मतां ईअं करे सुणी हे ॾिस मां हथ थी वधायां सहेली त मैं मुंहिंजी सलाह मञ न त ॾाढी ॾुखी थींदी आहे। हुई कहिड़ी सुखी आहियां हरू भरू दिल ना हार सुणी समझदार अरे वठेस खबरदार बच्चे तो करी नच जो वेठो हसी आयूं हाथी मार असा सदा पिटाओ लोडो हिकड़ो मुर्च हवा में जड़ो हवाई जहाज पवने। संतरी जी सर। सचू पुत्र खणिया। जी सर। यो वरी सचू पुत्र चाहे अचे त ॾिस जा छा आहे मास कुटुबा उपतो करे सच के सच साबित कंदो आ। मुंह मां में पतो के कोन मारो आ यो सच तो बुधाया बाकी बेचारे सचू पुत्र के छोतो तकलीफ दे। सर सचू पुत्र नथो लबे लबंदो भी की है असी आयूं हाथी मार असा जो बुधंदो ऐ सचू पुत्र लबंदो। तरस भला तो के ठायो तो मां ठेल ठुकेल आड़ी काप जवान सोनो से तो मुखे अला ठावा तू छा ठाई दे। अरे खुमे अरे बाबा बुध जे सही सच्ची न कंदे न त यो हुलियो बेकार सिंदा सही। संतरी छडे साने हुफिजी पियाऊं पो ॾिसोस था पहुंचो ॾिसंदव मां चवां तो पो ॾिसण में ईंदो मां वई न असी आयूं हाथी मार रे। बाबू अचे त मिंथ कयांस घर में बंद न करे मुखे दिलदार के नथी ॾिसां त चैन सुकून बर्बाद थी दो वने। बाबू भी हक ते आ निकरां थी या दर खोलियां थी त एक पासे यो किनो कोड़ियो पाबोड़ी पोयां ऐं बे पासे व्याजी अमीर फांसी वई आया। बाबा छो देर कई आ यको गुम थी वयो आ किथे फांसी त न वयो। अची वेंदो बाबा अचायो वहम थी करया। लगे तो शायद बाबा अची विया। न हरणी ट्रहें थी असां पंहिंजन खां सो भी असां जणन सियासी लीडरन खां। तू ही त छो आयो मां छो आयो आहियां ख़बर न थई। असीं त पाण में आहियूं न साह जे रगुन खां वेझा मता को धारियो अची वञे मुंहिंजे साह जा सुरूर। अच त अंदर सारा सूर सलियो छॾ मुखे वञी ता तूं अच त सही कर हली घर मां निकरी त ॾिस लठाणी नूर विञाए हुन हणी जंग कढी तू चवे थी त मां फॾो तो कया फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हा मां बयान जरूर ॾींदसि बाबा तो इजाज़त ते कूड़ो केस कयो आ मुखे मारे विझ मार मुखे अॼु हाणे लट तो मां मरां तुझे फॾन खां त जान आजी थींदी तोखे आजो छॾींदुसि फतू त फॾो न त जॾे जो जॾो अचई थी लट। साहा घणो तई बाबा जे सागी लट तो तई वाया त बि गिला मुंह ते ईंदी त पीउ खे मारे थी ऐं पीउ धीअ खे मारे थो त ते कोई नथो चवे। ही दुनिया केडी जालिम आहे बाबो जालिम अम्मा जालिम ता सब जालिम आयो। मुखे दे लट न ॾींदस जे वेझो ईंदे त समझे थो। हां करे छाती छोरी मां वञा थी इजाज़त दे कहर त ॾिसो हीअ धीआ मुखे छॾे इजाज़त ॾे थी वञे पी खे थी मारे इजाज़त लाइ कहर त ॾिसो मुखे लट फतू त फॾो न त जॾे जो जॾो। वेझो न अच बाबा न त सुठो न थींदई। हाय घोड़ा कहर पी के थी मारी जनत क़यामत अची वई क़यामत जी निशानी आई आ
छिती थी ही जा जनत पी के थी मारे। हाँ मां छिती थी मां। ना चो मुझे ना चो। ला छाजो बने फतू जल्दी के डॉक्टर के बैठे। मुसा जेका विड़े मां ने जेका डॉक्टर ने वना। बने जल्दी डॉक्टर के बैठे पी आई जालिम तू। जन्नत अखी खोल जन्नत छाजो गई अखी खोल बच्चा। ला 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 ला। हाँ तो तवाजो नालो पीर को पाउड़ी आ। हाँ डॉक्टर अब्दुल वहीद साहब। असल कितां जा है? मिठड़ी सिंध जो। सिंध जो तो मां भी आया को गोट शहर वगैरह कंहिं ॻोठ जो सॾायां त नंढड़ो थी वञा। मां वॾो कहाणीकार कालम निगार सॼी सिंध मुंहिंजो घर आहे। खैर अॼु खां पोइ ॿई पका यार है। सच थो चई? बिल्कुलु सच। मां भी कालम लिखंदो आहियां। कहिड़नि अख़बारनि या रिसालनि में छपबा आहिनि? रिसालनि में मोकिलियां कोन न वरी कंहिं ॿिनि अख़बारनि में बसि हिकिड़ी अख़बार में मोकिलींदो आहियां। मूं वांगुरु? तो वांगुरु मां सम्झुसि कोन। मां बि हिकिड़ी अख़बार में छपबो आहियां। मां भी हिकिड़ी अख़बार में छपबो आहियां। माना ॿई हिकु जहिड़ा हल पुनल तॾहिं हिक ॿिए खे ॻोल्हे लथो आहे। सो बि 100 कोहन ते। हा हाणे हिक ॿिए सां निभाइबो। मां तोखे कालम ॿुधाईंदुसि ऐं तूं कहाणी। यार मूंखां कहाणी रुसी वई आहे। काॾे वई आहे? माइटनि ॾे। माइटनि ॾे? कहाणी जा बि माइट आहिनि छा? हा अथसि। उन्हनि त अस्पताल में पहुचायो आहे। अलाए छा थो चई प्यारा पा ॿोड़ी। हल त तोखे क्लिनिक ॾेखारियां उते ॿई कचहरी कंदासीं। क्लिनिक ते? हा। हल पुनल मुंहिंजी कहाणी जो अलाए छा थियो। ॾिसेसि हाजरा सां तो शादी करे। चाटे जी मेहमान। अदा मूं तोखे इज़त जो दर्जो ॾिनो आहे। तूं ॼाणी थो त मूंखे छा चई रहियो आहीं? मूं हलण जो चयो आहे। का जबरदस्ती ना कई। हलण जे लाइ ज़ोर भरण ऐं धमकाइण छा इहा जबरदस्ती न? हाजरी वक्त न वजाए। नहीं बाबा को मजबूर कर। तो के हलणो बस। अदा आज वरी हथ थी बधाए। अदा हे ॾिस। अदा पोती पेरनि ते थी रखाए। मुझे ॾिस अदा। मां अंधो थी हित पतो आहियां। मां कुछ न थो ॾिसां। तू अॻियां हल गया बाहर गाड़ी पिछिया। अॼु तुझे दिल ते तुझी हाजिरी जा इलाज में तू ऐं पोती भी असर नथी करे। अॼु मुंहिंजी दिल पत्थर जी थी वई आहे। मुझे अड़ो मुझी पाजी अना नंग नामूस गैरत जी दीवार आहे। मूंखे अॼु कुछ नज़र नथो अचे। जल्दी कर। हाजरी तू चाही थी त मां तोखे गेले गला वठी हलां? अदा मेरा खुदा पाक जो वास्तो अथई। मुड़ी वञ अदा। हलियो वञे ता। मुंहिंजो मतलब त मां वरी अचां ऐं ईंदे ई थिए झिरकी चाचे जी मेहमान। मां चाहियां तो कुछ भी करे सघां थो। वो कुछ जेको हिक छोकिरीअ जे लाइ उमिरि भर जो रोग बणिजी वञे। सोचींदी हूंदी त काको सचल छो न आयो आहे। हाणे वो न ईंदो। वो
वो हमेशा जे लाइ हलियो तो गुम कयो बाबा के न कसम सां मां हथ भी न लाथो मास पाण हलियो वियो ॿिए ॾे ऐं मूंखे तुंहिंजी पारत करे वियो ॿियो भला कंहिंखे चए हा मां ई त आहियांसि माइट मूंखे ई त मालकी करणी पवंदी न। अमीरा हथ थी ॿधाए हाणे न चपाट वठे गल इन ई गल ते काके सचल भी चपाट वहाए कढी विसर नाहे हिन जंग में गोली भी न विसरी आ विसरंदो कीअं असीं आहियूं लीडर सो बि पुराणा। ॾिस अमीरा माफ़ कर मूंखे माफ़ कर मां माफ़ीअ जो तलबगार आहियां। पुछ छो न पुछंदी मां थो ॿुधायां मां हिन दिल खां मजबूर आहियां जेको न दिल खां मजबूर हूंदो आहे उहो कुझु बि करे सघंदो आहे पर मां कुझु बि न कयो आहे सिर्फ़ निकाह कंदुसि।